प्रिय विद्यार्थियों, कल्ह पाण वक़्त जो मूल मज़मून करे रहिया हुआसीं। उन मां असां इहो सम्झण जी कोशिशि करे रहिया हुआसीं वक़्त जो सचो मूल कहिड़ो आहे। उनखे अॻिते वधाईंदे अचो त ॾिसूं वक़्त जो सचो मूल कहिड़ो आहे। हिन में अॻिते लेखक ॿुधायो आहे त हाणे वक़्त जो सचो मूल सुञाणणु मुश्किल थिए थो। छाकाणि जो वक़्त में आहिनि दम ऐं पल। पल माना सेकेंड्स, दम माना उन में फुल स्टॉप जेके थींदा आहिनि। केतिरा ई पल अजाया विञाइजनि था, पर सभु कंहिं वटां केतिरा पल विया तंहिंजो माण्हू ख़्यालु नथा कनि। माण्हू धार धार वक़्तनि में अहिड़नि विञायल पलनि जो जेको लेखो खणी करे त हूं त ख़बर पवे त ईअं कंदे कंदे केतिरा ई वरिय यानी साल गुज़री वञनि था। चवणी आहे त फुड़ीअ फुड़ीअ तलाउ। सो इहा ॻाल्हि इल्म, धर्म ऐं धन इन्हनि जे प्राप्तीअ सां बि लागू थिए थी। जेकॾहिं इन्हीअ ॻाल्हि जो माण्हू वीचार करे त ख़बर पवंदनि त धार धार वक़्तनि में जो मूं पल विञाया आहिनि, तिन जे करे केतिरो न क़ीमती वक़्तु मुंहिंजे हथां ज़ाय थी वियो आहे, माना ख़तमु। एतिरो पाण कल्ह कयोसीं। अॻिते हिन में ॿुधाए थो लेखक त वक़्त जे मुल सां धन जो मिसाल बि चङो लागू थिए थो। जीअं त के दौलतमंद माण्हू नंढियुनि नंढियुनि रक़मुनि ख़र्चण करे का वॾी ॻाल्हि कीन सम्झंदा आहिनि, पर ईअं न आहे। घणनि नंढियुनि नंढियुनि रक़मुनि मंझां हिकु वॾी रक़म थियो पवे, जंहिंजे वञण करे घणा माण्हू खुटिजो पूरा थियो पवनि ऐं कंगाल पिणे जे धकनि हेठां अचियो वञनि। अंग्रेज़ीअ में चवणी आहे त पेनीअ जो संभाल कर त पाउंड पाण खे पाण ई संभालींदा। इन जो मतिलबु इहो आहे त जे पेनियूं ख़र्च न कबियूं त पाउंड बची पवंदा, छाकाणि जो पेनियुनि माथा शिलिंग थियनि, शिलिंगनि माथा थियनि पाउंड। सो जे 12 पेनियूं ख़र्चजी वियूं त हिकिड़ो शिलिंग थियो पवे, ऐं जे ईअं कंदे 20 शिलिंग ख़र्च थी विया त सॼो पाउंड जी वॾी रक़म पेतीअ मां निकिरी वञे। अहिड़ी साॻी ॻाल्हि पंहिंजे हयातीअ जी बि आहे, छाकाणि जो जेकॾहिं पल कंहिं सजाए कमु करण खां सवाइ विञाईंदासूं त उन्हीअ मां नेठि हिकिड़ी एॾी वॾी मुदत थींदी जंहिंजो वीचार कबो त पाण खे मालूम थींदो त पंहिंजे हयातीअ जो चङो भाङो ईअं विञायो वियो आहे। तंहिं करे जिन जी अहिड़ी ख़्वाहिश आहे त असांजो वक़्तु अजायो न वञे, तिन खे पलनि जी संभाल करणु ऐं उन्हीअ जे मुल ते ध्यानु ॾियणु घुरिजे। अंग्रेज़ीअ में चवणी आहे त वक़्तु दौलत आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सची आहे, छाकाणि जो जेकॾहिं माण्हू पंहिंजो वक़्तु चङनि ऐं सजायनि कमनि में गुज़ारींदो त पंहिंजे धन कमाइण जी मुराद हासिलु करे सघंदो, ऐं जे वक़्तु अजायो विञाईंदो त धन किथां कमाईंदो। तॾहिं वक़्तु विञाइणु ॼणु धन विञाइणु आहे। किन माण्हुनि खे जेकॾहिं को नओं इल्मु या हुनुरु सिखणो हूंदो आहे त चवंदा आहिनि त हाणे असांखे ॿियो सभु धंधो छॾे फिटो करणु घुरिजे ऐं पंहिंजी ॾिहाड़ीअ माना रोज़मर्रा वारी चाल चलगत बदिलाइणु घुरिजे। हू इहो ख़्यालु कंदा आहिनि त ख़ुशीअ में सुख जहिड़नि कमनि खे हाणे तर्क ॾियणु घुरिजे, ऐं जेको नओं इल्मु हुनुरु असांखे सिखणो आहे तंहिंखे हासिलु करण लाइ राति ॾींहुं लॻो रहणु खपे। पर इहो ख़्यालु उन्हनि जो अजायो आहे जंहिंखे को इल्मु हुनुरु सिखणो आहे त पुख़्ते इरादे सां ई कॾहिं बि सिखी सघे थो। माण्हू कंहिं बि कम या धंधे में केतिरो रुधलु हूंदो त बि इहा ॻाल्हि थियणी न आहे त हुनखे वांदिकाईअ जो वक़्तु असली कॾहिं कोन मिलंदो, ऐं उन्हीअ वांदिकाईअ जे वक़्त खे जेकॾहिं सजायो ख़र्च कंदो त थोरनि ई ॾींहंनि में खेसि मालूम थींदो त मुंहिंजी सियाणप जो दरख़त माना वणु वञे थो उसरंदो ऐं वधंदो, ऐं इहा बि ख़बर पवंदसि त वांदिकाईअ जे वक़्तु मूं जेकी थोरो घणो वाक़फ़ियत हासिलु कई आहे सा जेकर हिकदमि घणे कशाले माना महिनत करण सां बि हासिलु कीन थिए हा। असां ईअं नथा चऊं त माण्हूअ खे पंहिंजो धंधे करण ऐं इल्मु सिखण खां सवाइ ॿियो को बि कमु करणु न घुरिजे। माण्हूअ खे दीन ऐं दुनिया जा जेके बि फ़र्ज़ आहिनि
से बि बजाए आणणु घुरिजनि। मतिलबु त दीन दुनिया जा ईअं न आहिनि त असांखे उहे फ़र्ज़ न पालण, उहे बि असांखे पूरा करणा आहिनि ऐं घणी ख़बरदारी ऐं पकाईअ सां वठणु घुरिजनि। के माण्हू ईअं चवंदा आहिनि त भला असीं ग़रीब माण्हू पंहिंजे रोज़ीअ कारणि हलाक थी जॾहिं सॼो ॾींहुं पोरियो करियूं तॾहिं मस पेट वक़्तु मिले थो, पेट कुए ते मिले थो, माना पेट जे लाइ रोटी मिले थी। सो असां खां इल्मु ऐं हुनुर कीअं सिखियो थींदो। यूरोप में जे तमामु नालेरा ऐं वॾे मुर्तबे वारा माण्हू थी गुज़रिया आहिनि, तिन मां केतिरा माण्हू पहिरियां ई तमामु कंगालपणे जी हालत में हुआ, पर उन्हनि पंहिंजे फ़ुर्सत जो वक़्तु सजायनि कमनि में ख़र्च कयो ऐं उन मां एतिरो नफ़ो पिरायो जंहिं करे हू दुनिया में नामवर ऐं पधिरा थी विया। जीअं त जॉर्ज स्टीफन हिकिड़े पोरियत जो पुटु हो ऐं रोज़ मज़दूरीअ जे धरतीअ मां अंगरनि माना कोयलनि खोटण जी कल हलाइण जो कमु कंदो हो। हुन खे जो वांदकाईअ जो वक़्तु मिलंदो हो तंहिंजो हुन पाण खे सुधारण ऐं इल्मु सिखण लाइ तमामु ॾाढो सायो कयो ऐं हू एतिरो इल्मु सिखियो जो उन जे वसीले लोह जे ढॻे ते गाॾी हलाइण लाइ बाफ़ जी कल जोड़े विधाई। इन्हीअ करे अहिड़ो दौलतमय ऐं मशहूरु थी वियो जो वॾनि अमीर माण्हुनि जे बराबरि लेखजण में आयो। इरसामन नाले हिकिड़ो आलम थी लंघियो आहे, तंहिं बि असुलु अहिड़ो कंगाल हुओ जो पंहिंजे पेट पालण लाइ मुल्क में रुलंदो वतंदो हो, पर हू पंहिंजे फ़ुर्सत जे वक़्त में अहिड़े कशाले ऐं उदम सां इल्मु सिखियो ऐं आख़िर हू अहिड़ो क़ाबिल थियो जो केतिरा ई किताब जोड़े विधाई ऐं हुन जे जोड़ियल किताबनि जो तादादु एतिरो त वधी वियो जो माण्हू संदसि हालत में जेकर इहे सभु किताब सॼी उमिरि में पढ़ी बि की न सघनि। हिकिड़ो सियाणो माण्हू चवे थो त वक़्तु पंहिंजी खेती या बनी ॿारी आहे ऐं उहा अहिड़ी बनी आहे जो जेकॾहिं उन में पोख न कबी त ग़ैर आबाद छॾे ॾिबी त उन मां को बि लाभ कोन मिलंदो, पर जेकॾहिं उन खे चङीअ कारगर ऐं सजाईअ तरह कतब आणिबो त घणो खटियो थींदो ऐं जेका दिलि जी मुराद हूंदी सा बि पूरी थी पवंदी। इन करे छा आहे, असांखे वक़्त जो जेको आहे महत्व सम्झणु घुरिजे, जंहिंजे सम्झण सां असांखे इहे सभु लाभ फ़ाइदा प्राप्त थियनि था। त हिन मज़मून में पुठियां जेके एक्सरसाइज़ जेके सुवाल ॾिनल आहिनि, घणो करे त तव्हांजा जेके सुवाल ईंदा आहिनि उहे हिन पुठियां एक्सरसाइज़ मां ई पुछिया वेंदा आहिनि, पर छाकाणि त ही रेफरेंस किताब आहे त रेफरेंस जेके हवाला जेके आहिनि विच में जेके पुठियां एक्सरसाइज़ में ॾिनल आहिनि उहे त ईंदा ई आहिनि, पर विच मां बि लेखक एग्ज़ामिनर तव्हांखां पुछी सघे थो त इहे सॼे जेको मज़मून आहे तव्हांखे मान्युअली थारोली पढ़णु घुरिजे ऐं हिकु लाइन चङी तरह सां तव्हांखे सम्झणु घुरिजे। अगरि कुझु तव्हांखे नथो सम्झ में अचे त बेशक तव्हां मैसेज करे या फ़ोन करे मूंखां पुछी सघो था। त इहो मज़मून जेको थियो वक़्त जो मुल अॼु असां हिते कंप्लीट कयोसीं, नेक्स्ट सुभाणे कंदासीं।